करे जो हुन वटि रसूलुल्लाह जे इल्म जी बत्ती हथ में आ। जाथे न इल्म जी बत्ती हूंदी उते ऊंदा ही न थींदी। चओ उते ऊंदा ही ॾाढे चओ उते ऊंदा ही ऐं नतीजे में हू ऊंदा ही न थींदी त रोशनी में दग सां पियो हलंदो ऐं रुगो ख़ाली आबिदा, ख़ाली निमाज़िया, ख़ाली मुत्तक़िया, ख़ाली परहेज़गार आ, ख़ाली अल्लाह अल्लाह करण वारो आ। उहो बि भलो आ, सुठो आ, पर आलिम जे मुक़ाबले में हिकिड़ो हज़ार आबिदनि जो हुजे, होॾो हिकिड़ो आलिम हुजे, शैतान हज़ार आबिदनि के मिंट में गुमराह कंदो आ, पर आलिम के गुमराह न कंदो आ जो हुन जे मथां मोहम्मद मीर जो हथ हूंदो आ। हिकिड़ो तव्हां खे मिसाल पेश कयां, तव्हां खे सम्झ में अची वञे, तव्हां खे मज़ो अची वञे। गौस पाक खे मञींदा हो? छा मञींदा हो? नाराज़ त कोन थींदो? मां यार आहियां बरोच माण्हू, चरियो बि आहियां कुझु अधु गारो। पोइ साईं इक़बाल शाह जी मिड़ई मूंसां मोहबत आहे, महिरबानी कंदो आहे। न त तव्हांजे हिन इलाइक़े में पीर बि घणा, आलिम बि घणा, वॾा वॾा ख़तीब बि घणा, मां त उन जे बराबरि आहियां ई कोन। हाणे साईं चवंदो आहे त अचो त हाणे पोइ अचिणो थो पवे कॾहिं कॾहिं। हिन दफ़े त साईं मूंखे अहिड़ो फसायो, अहिड़ो फसायो, अहिड़ो फसायो जो मदीने में मस्जिद नबवी में अची वाइदो कर। मां चयो बाबा हाणे थोड़ी लाश हुजे त बि खणाए ईंदुसि। मदीने में हाओ कई थम, हाणे मजबूरी थी न बाबा। ॿियो त वरी सैयद, चओ सुभान अल्लाह। टियों वरी हज़रत रोज़े धणी जी औलाद। मां मुरीद रोज़े धणी जे गुलामनि जे बचड़नि जे गुलाम आहियां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हाणे तव्हां नाराज़ न थिजो, पर अॼुकल्ह जेको थो पीर रुकावट ॾे न, उहो गौसल आज़म। जेको थो मुरीद रुकावट ॾे, ते असांजो मुर्शिद गौसल आज़म, असांजो मुर्शिद गौसल आज़म। अहिड़ो शौक़ अथनि जो पराओ पटको लाहे पंहिंजे पीर जे मथे में था विझनि। खुदा पाक जो कसम आहे, जेकॾहिं तव्हां मूंखां पुछो न त हर हिक जो पंहिंजे पंहिंजे तरफ़ खां वक़्त जे आलिमनि, आरिफ़नि, दरवेशनि, ख़ुदा जे बाननि लक़ब मुक़रर कया आहिनि। उहे सिर्फ़ उन लाइ ठहनि था, ॿिए लाइ कोन था ठहनि पिया। इहो गौसल आज़म जो लक़ब सिर्फ़ बग़दाद वारे शहंशाह जो। या जेको पीर पैदा थिए तो गौसल आज़म, इमाम आज़म, चओ सुभान अल्लाह। यो लक़ब हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो। इमाम शाफ़ी के इमाम आज़म कोन चइबो, इमाम मालिक के इमाम आज़म कोन चइबो, इमाम अहमद बिन हंबल के इमाम आज़म कोन चइबो, इमाम अबू यूसुफ के इमाम आज़म कोन चइबो। अहिड़े तरीक़े सां गौसल आज़म जो लक़ब भी गौसल आज़म अब्दुल कादिर जीलानी जे लाइ ॿिए खे कोन चइबो। तव्हां भली ॿिया भला लक़ब जो, पर इहो लक़ब जेको वलियनि गौसनि कुतबनि जे तरफ़ खां हिकिड़ी ज़ात जे लाइ मुक़रर थियल हो, उन्ही खे सूहे थो, ॿिए खे कोन थो सूहे। उन्ही हज़रत गौसे आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकिड़ो वाक़ियो आहे। पाण रोज़ा रखियो, हिकिड़ो रोज़ो, ॿियो रोज़ो, टियों रोज़ो, नफ़ली रोज़ा, 40 ॾिहाड़ा रोज़ा रखियो, पर रोज़ो रखनि भी हिकिड़े पाणीअ जे गिलास ते ऐं खारक ते, वरी जे छोड़नि त बि हिकिड़ो पाणी जो गिलास ऐं खारक। इएं 40 ॾींहं गौस पाक रज़ी अल्लाह ताला नो रोज़ा पूरा फरमाया। जमल 40 पूरो थियो, 40 ॾिहाड़ा पूरा थिया, हज़रत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां दिल में सोचो हाणे 40 पूरो करे पंहिंजे घर वञा। जमल 40 रोज़ो मूं खोलियो आहे, उन टाइम ते आसमान में ककर थी विया, घाटो झुड़ थी वियो, थधी थधी हवा लॻण शुरू थी वई, सन्नो सन्नो मींहुं वसण शुरू थी वियो, सॼे मुल्क में बहारी थी वई। रोज़ो खोलियुमि, उन खां बाद में नमाज पढ़ियमि, नमाज पढ़ी मां मुसल्ले ते वेठो आहियां त ककरनि में आसमान में विॼु वांगुरु खिवण वांगुरु तजल्ली थी। उन तजल्ली एॾी रोशनी कई जो सॼो मुल्क रोशन थी वियो। उन रोशनी में आवाज़ पियो अचे, ओ अब्दुल कादिर जीलानी, मां सुभान अल्लाह।
जागो ना जो जागो ना सड़ा बैठा नमाज माफ सुभान इबादत माफ सुभान पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। हज़रत उस्मान अल्लाह ताला फरमाईता तकलीमा उन विजुमा आवाज आयो तमा तो जो अल्लाह आया आई तो तामू इबादत माफ करे छड़िया। गौसल आज़म फरमाए तुम गौर कयो अल्लाह जे कुरान ते गौर कयो रसूलुल्लाह जे हदीस ते अञा जो निहारा त कुरान में लिखियो पियो आ वअबुद रब्बक हत्ता यअतियकल यकीन। अल्लाह ताला कुरान पाक में फरमाईंदो आहे त मरण घड़ी तई मां अल्लाह जी इबादत ओ तो थे जस्ते मौत अचे यकीनी गाल मौत जी आ ओ मौत अचे ऐसी तई मां अल्लाह जी इबादत कर। वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। कुरान तो चवे त इबादत माफ आहे कान मरण घड़ी तई बात करनी आ। हदीस में भी बीठो आ त इबादत मरण घड़ी तई कभी हे वरी तजल्ली पई थे आवाज पियो अचे तमा तो जो अल्लाह आया तो ता इबादत माफ आ। पीरान पीर समझी वयो शैतान जो चक्कर आ। उस पाप चवे तो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। ओ पलीद ओ शैतान मां अब्दुल कादिर जीलानी तो के सुञाणा थो मुतो इबादत कीअं माफ का थींदी। रसूलुल्लाह ता कान थी अबू बकर ता कान थी उमर ता कान थी उस्मान ता कान थी अली ता कान थी करबला में हुसैन ता कान थी। हजरत पीरान पीर फरमाए तो मुक्ता वरी कीअं माफ थींदी। तू अल्लाह नाही तू शैतान मुखे गुमराह करण चाही तो मां इंशाअल्लाह ताला इबादत कंदो रहंदुसे। पीरान पीर फरमायो मां लाहौल पढ़ी न तो उनी तजल्ली मां उन खिवण मां दूहो निकतो कारो कारे दूहे मां शैतान पांजी बुछड़ी सूरत करे मुझे आनो बाहू बदी चई एड़ी मल्ह पे हई मां एड़ो जाठो पे हयो मां एड़ो तोखे दसण जो वारो हुयो जो उथी न सगी हा। आई मां इनी धक मां 360 आबिद ज़ाहिद गुमराह करे जहन्नम जे हवाले करे छड्या। आबिद हा ज़ाहिद हा मुत्तकी हा परहेज़गार हा ज़िक्र फिक्र वारा हा पर इल्म कोन हुन। वो मां जो चयो मां त तां त इबादत माफ आ ओ सीट जी वेही रहा बस साढ़े सा को इबादत माफ थी वई तो गुमराह थी जहन्नमी बणजी आ। पर अब्दुल कादिर जीलानी तोखे बचायो आ त इल्म बचायो आ। कै बचायो आ। गौसल आज़म फरमाए था पलीत सुञाणा थो वरी ॿियो धप कयो थी वरी ॿियो धप कयो थी इल्म बचाए हा त तोखे बचाए हा। मुखे इल्म कोन बचायो आ मुखे मुझे अल्लाह बचायो आ। चओ सुभान अल्लाह। अबा जॾहिं अल्लाह जी मदद शामिल हाल हूंदी आहे त इल्म बि कम ईंदो आहे। जे न त इल्म त वहाबन वटि बि आहे पर ख़ुदा जी मदद शामिल करण खां कीअं खॾ में वञी किरिया हलिया। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर से पढ़ो सल्लल्लाहु। दोस्तों अजीजों ताकि थोड़ो यो भी बुधाया त दीन जे मदरसन जो केडो शान। बगदाद जे शहर में निजामुल मुल्क तूसी हिकिड़ो वक्त जो खलीफ़ो हाकिम बादशाह थी गुज़रियो आहे।
हुयो त हाकिम पर अल्लाह जो बानो नेक परहेज़गार हो। बाबा गाड़ी टोपी वारा अदा छॾ छोकिरे ॾे गए तो उथी पुठी घोट पार गॾु विहारिया था पाण कीअं ठहंदा पाण में। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अजीजों, निजामुल मुल्क तूसी रहमतुल्लाह अलैह तमाम वॾो ज़ाहिद आबिद बादशाह हो। उन हिकिड़ो मदरसो कायम कयो जंहिं मदरसे में 4000 शागिर्द पढ़ंदा हुआ। घणा बाबा? उन्हनि जा कमरा भी बादशाह ठाराया, हॉस्टल भी ठारायो, गिलास भी ठाराया, उन्हनि जा वुज़ू खाना भी ठाराया, उन्हनि जा काकूस बैतुल खला भी ठाराया। रोजानो 4000 तालिबन खे बादशाह जे खजाने मां नाश्तो भी मिलंदो हो, मजद जी मानी भी मिलंदी हुई, रात जी मानी भी मिलंदी हुई। उहे 4000 शागिर्द पढ़ंदा हुआ। 4-5 साल गुज़री विया। चइनि 5 सालन खां बाद में उन निजामुल मुल्क तूसी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वज़ीर खे चयो त सुभाणे मदरसो घुमंदासीं। 5 साल मूं लाखों रुपया ख़र्च कया आहिनि। ॾिसां त सही त पढ़ाई केतिरी थी हले। मंझंदि जो टाइम आहे। बादशाह सलामत मदरसे जा कमरा घुमण शुरू फरमाया। घुमंदो 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 ता त सिज लही वियो। रात थी वई। पर इन्ही विच में मंझंदि खां वठी करे मदरसनि जे शागिर्दनि सां मुलाक़ात कयईं। हर हिक खां पुछई, बाबा छो थो पढ़ी? बाबा छॾियो बेली हे बाऊं तो ॿुधां अलाए छा आहे तव्हांखे मुसीबत? कहिड़ी तव्हांखे मुसीबत पई आहे? मां कोड़ो माण्हू किथां हलियो आहियां, ओ मंझंदि जो हली हली पहुतो आहियां, तव्हां हिते पाण में खिचड़ू लाई वेठा हो, कहिड़ी तोखे तकलीफ़ आहे? मूंखे ॾे चिठी ले साईं इकबाल शाह खे पढ़ी पढ़ी जवाब ॾिनो। अलाए की छा आहे तव्हांजी माण्हू? मां तव्हां सां ॻाल्हायां वेठो, मथो खां पाण वेठा मुश्किल बेक़दर माण्हू आहे, सफ़ा बेक़दर माण्हू आहे। साईं इकबाल अहमद शाह मूंखे चयोसीं ॾाढी ख़ुशी आहे माण्हुनि खे, चवनि था जो थो मुफ़्ती साहब अचे, हिते त कमु नथो थियो आहे। बस कयो, ॿुधायो ॿुधायो, बस कयो, बस कर बस कराए बस मां ये ॻाल्हि पूरी करे बस थो कयां। ॿुधण जी को तरीक़ो हूंदो, अख़लाक़ बि हूंदो आहे, ॿुधबो आहे कंहिंखे, ॿुधूं था। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जंहिं बि छोकिरे खां मिलियो, बादशाह जवाब, पुट छो थो पढ़ी? साईं नौकरी मिलंदी। छो थो पढ़ी? ऑफिसर थींदुसि। छो थो पढ़ी? किसी काज़ी थींदुसि। छो थो पढ़ी? कंहिं जज थींदुसि। अॼुकल्ह जीअं न अंग्रेजी तालीम में नौकरी मिलंदी आहे, उन ज़माने में अरबी पढ़ण वारनि खे नौकरी मिलंदी। तां त सिज लही वियो। मुंहिंजा दोस्तो 4000 शागिर्द ॾिठाई, पर कहीं बि ईअं कोन चयो त मां अल्लाह जे रसूल जे रज़ा जे लाइ थो पढ़ा, नौकरी लाइ थो पढ़ा, जज थींदुसि, नौकरी मिलंदी। बादशाह खे ॾाढो ॾुख थियो। जंहिंमहिल सिज लथो, मदरसे मां ॿाहिरि निकितो, तंहिंमहिल वज़ीर खे चई, बाबा पहिरों हुकुम मुंहिंजो हुयो आहे सुबुह मदरसो बंदि। बस उस्तादनि खे मोकिलण ॾे हलिया वञनि, शागिर्दनि खे मोकिले हलिया वञनि। खज़ाने मां रुपयो बि कोन मिलंदो, मुंहिंजो सभु पैसा हराम थी विया।
मां त ख़ुदा जे राह में ख़र्च पे कयो पर को भी ख़ुदा जे राह में पढ़ण लाइ तयार कोन्हे। मुंहिंजा दोस्तो ॾाढो ॾुख थियो। वज़ीर जेको हो सो नेक हो, उनखे एहसास थियो त बादशाह ॾमिरजी पियो आहे। मदरसो जेकर बंदि न थिए, जेकर हले पोइ जीअं तीअं थोरो घणो दीन जो कमु हले थो, कंहिं तरह बादशाह खे राज़ी कयां। निकिता पिया अचनि ॿाहिरि, जमल ॿाहिरि मेन गेट ते पहुता, वॾे दरवाज़े ते पहुता त अंदर ॾीओ भरियो पे हिकिड़ो शागिर्द वेठो आहे, किताबनि में मस्त लॻो पियो आहे, गोॾड़ा बोजादा भॼूं वेठो आहे, साम्हूं हदीस जा किताब खुलिया पिया आहिनि, बत्ती ॾीओ भरे पियो, ये ठूठनि ते टेक रहियो किताब जे मुताले में मसरूफ़ आहे। वज़ीर बादशाह खे चयोसि हिन हिकिड़े खे त भला ॾिस। हल हल सच इहो बि नंढड़ो हल साईं भला हाणे आख़िरी गेट ते पहुता हो, हिकिड़ो आहे इन खे ॾिसो त सही। बादशाह चयो ठीकु आहे हलूं था। बादशाह जो अंदर आयो, मथो अची बीठो त छोकिरे खे का ख़बर ई कान हुजे त केरु असांजे मथो बीठो। 5 मिंट गुज़री विया, 10 मिंट गुज़री विया, 20 मिंट गुज़री विया, अधु कलाक गुज़री वियो, किताबनि में मस्त लॻो पियो आहे। बादशाह जे अचण जी ख़बर हुनखे कान्हे का। नेठ आख़िर बादशाह बी चवे थो अबा अस्सलामु अलैकुम, त हुन मथे निहारे चयो वालेकुम अस्सलाम। ईअं चई ॾीओ जेको भरियो पे खणी रखे फूक ॾेई छॾी। फूक ॾेई ॾीओ विसाए बादशाह खे चइसि ॾियो ख़बर कीअं आया हो। बादशाह सोचे त कीअं आयो आहियां उहा पोइ जी ॻाल्हि आहे, पर अवल मूंखे ॿुधाए त तूं ॾीओ छो विसायो। ॾीओ छो विसाई, उहो छो विसाई, उहो ॿियूं तोखे पुठो ॻाल्हियूं ॿुधायां। जैसे ॾीओ इन जे करे विसायुमि जो बादशाह जे खज़ाने मां असांखे ॾीओ तेल ऐं वटि क़ुरान ऐं हदीस पढ़ण जे लाइ मिलंदो आहे, कचहरीअ जे लाइ कोन मिलंदो आहे। मां जेसीं ताईं क़ुरान पढ़ियो पिए, हदीस पढ़ी पिए, ॾीओ भरियो पिए, अमानत में ख़यानत न पे कयमि। हाणे तव्हां कचहरी था कयो पिया या अमानत में ख़यानत थींदी, तंहिंजे करे मां ॾीओ विसायो आहे। भली तव्हां मूंसां हाणे कचहरी करे वठो। बादशाह खे जेका दिल में कावड़ी सा नहीं पुछई सबा तूं छो थो पढ़ी, मां सिर्फ एतिरो तोखां पुछां थो पढ़ी छो थो। बादशाह खे चईसि मां इन्ही जे लाइ थो पढ़ां त अल्लाह राज़ी थिए ऐं मदीने वारो मीर राज़ी थिए। बादशाह वज़ीर ने निहारे चयो ओ वज़ीर जे जीउ साईं जे हिन हिकिड़े छोकिरे जे करे मदरसो चालू रखो, हिन हिकिड़े जे करे मदरसे खे हलायो, हिन हिकिड़े जे करे शागिर्दनि खे पघारूं ॾियो, उस्तादनि खे पघारूं ॾियो, शागिर्दनि खे ख़र्च करायो। ही हिकिड़ो ई असांजे लाइ खोड़ आहे। अव्हांखे इंतज़ार हूंदो हो केरु हो, अचो त उनजो तव्हांखे नालो ॿुधायां। उनजो नालो हो हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह। सभई चओ सुभान अल्लाह। जंहिं दुनिया में नालो कढायो इमाम गज़ाली गज़ालिया। मुझा दुआ कयो अल्लाह ताला शल तव्हांजी असांजे बच्चन खे इल्म नसीब फरमाए। अल्लाह ताला शल तव्हां असांखे मदरसन क़ाइम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। चल अल्लाह से तव्हां असांखे इल्म नफ़े वारो अता फरमाए। मूं जेका आयत पढ़ी उन जी माना इहा आहे कुल हल यस्तविल लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून। ऐं मुंहिंजा मोहम्मद करीम तूं माण्हुनि खे चई ॿुधाए त जेके इल्म वारा आहिनि उहे बे इल्मनि जे बराबर न आहिनि। बे इल्म इल्म वारे जे बराबर न आहे। इल्म वारे जो वॾो मक़ाम आहे। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे इल्म वारनि जी मोहब्बत नसीब फरमाए। मूंखे ख़ुशी थी आहे जो हज़रत साईं नजीउल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह जो अॼु रूह ख़ुशि थियो हूंदो जो उन्ही जो पोटो इल्म जी दस्तार बदी आलिम दीन बणी आयो आहे। ख़ुदा कंदो हिन साहिबज़ादे खे अल्लाह ताला दीन इल्म जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह
अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। या अल्लाह असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा, असांखे इल्म जो शौक़ नसीब फरमा। हज़रत साईं नजीउल्लाह शाह रहमतुल्लाह अलैहि जे रूह खे जन्नत में ख़ुशू ऐं राहतूं नसीब फरमा। हज़रत साईं मोहम्मद इकबाल अहमद शाह दामत बरकातुल आलिया जे बचड़न में बरकतूं नाज़िल फरमा। हिन साहिबज़ादे खे इल्म बा अमल नसीब फरमा। हिते जेका जमात आई आहे सभिनी जा बेड़ा पार फरमा। सारी जमात जा बच्चा सालिह बना, सारी जमात जे बच्चन के आलम ऐं हाफ़िज़ बना। सभिनी जूं मुश्किलातूं आसान फरमा, बीमारन के शफ़ाऊं अता फरमा। अल्लाह सही बीमारियों दूर फरमा, कर्ज़दारन जा कर्ज़ मुआफ़ फरमा। असां सभिनी के बार बार मदीने जो दीदार करा, बैतुल्लाह जी हाज़िरी नसीब फरमा। असां सभिनी हथड़ा खया, असां सभिनी जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अब साईं फरमाइनि था सभई उथी बीहो, सलातो सलाम साईं पाण पढ़ाईंदा। क़िबला पढ़ा कुट सलाम सारे आलम ये सरवर कुट सलाम सारे आलम जे सरवर जे जे जलवे सामई जगरोशन थिया जे जलवे सामई जगरोशन थिया उनई अमाए मुनव्वर ते कुट सलाम मुस्तफा ते कुट सलाम सारे आलम जे सरवर ते कुट सलाम सारे आलम जे सरवर जंहिंजो नाए मिसाल कोई मख़लूक़ में, जंहिंजो नाए मिसाल कोई मख़लूक़ में। सब खां बाला ऐं बरतर ते कुट सलाम मुस्तफा ते कुट सलाम सारे आलम जे सरवर ते कुट सलाम सारे आलम जे सरवर जंहिंजो नालो मुहम्मद ऐं अहमद अजीब, जंहिंजो नालो मुहम्मद ऐं अहमद अजीब बिना पाछे पैगंबर ते कुट सलाम मुस्तफा कुट सलाम सारे आलम जे सरवर ते कुट सलाम सारे आलम जे सरवर मख जहीं जे जिस्म ते न वेठी कॾहिं मख जहीं जे जिस्म ते न वेठी कॾहिं उन्हीअ जे जिस्म अतर ते कुट सलाम मुस्तफा ते कुट सलाम सारे आलम जे सरवर ते कुट सलाम सारे आलम
जै तेरा बोई मलाइका पढ़ने था दुरूद जै तेरा बोई मलाइका पढ़ने था दुरूद नैया दावर जे दिल बर ते कुट सलाम मुस्तफा ते कुट सलाम सारे आलम जे सरवर ते कुट सलाम सारे आलम जे सरवर ते कुट सलाम सारे आलम जे सरवर अस्सलाम गुंबज़े खज़रा जे मकीन अस्सलाम ऐ रहमतल लिल आलमीन या इलाही वासिता रुखे अनवर रसूल या इलाही वासिता ज़ुल्फ़े रसूल या इलाही वासिता प्यारी बतूल या इलाही वासिता आले रसूल ये सलामे आज जाना हूँ कबूल अस्सलातु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन ऐ खुदाए मेरे बामौलाए मन ऐ अनीस खिलवत शबहाए मन ऐ के खाके तेरा राजिंदा कुनी ऐ के खाके शोर राना ने कुनी जुर्म हाबीनी व खश्म नावरी ऐ बकुर्बान तिने को दावरी ऐ खुदा सा जिंदगी अरशे बरी क्या मरा दादी जुल्फे अंबरी माँ बखोफ्ता पासे बाने मातोई मन चित फिल्म हर्ज जाने मातोई ऐ खुदाए पाक भी अम्बार यार दस्तगी रोज मारा दरगुजार घर खता गुफ्ते में इस्लाह बिकुन मुसलिही तो सुल्तान सुकुन ऐ मुबदल कर द खाके राबेदर खाके दीगर राना मुदा बुल बशर कीमियादारी के तब्दील लश्कुनी गर्ज जो है खून बोधनी लश्कुनी इतनी मीना गरी हाकार तो इतनी अक्सी रहा इसरार तो आबराव खाकरा बरहम जनी जाबे गिल नक्शे तने आदम जनी या अल्लाह से हाजिरी पानी बार का है बेकस बना में मंजूर मकबूल फरमा या अल्लाह जिते परे और देखा जा 15 गणन जे मकसद पूरा कर फरमा या अल्लाह से सगीरा कबीरा गुनाह बख्श फरमा या अल्लाह नूरानी पुरानी महफिल सदके समझ मेरा पार कर फरमा हज़रत क़िबला से मुफ्ती साहब सदके समझ मेरा पार कर फरमा या अल्लाह आलम क़दरात इल्म तुझी जाती सिफत तो आलम के अता अल्लाह मुझे मरान इल्म जी जाती सिफत करे आलम जे करे साईं बेड़ा पार फरमा या अल्लाह साईं गुनाह सगीरा कबीरा माफ फरमा या अल्लाह मदीने साईं दरबार बार हाज़िरी बार बार नसीब फरमा चुनिदम के दर रोज़ उम्मीद भी बदारा बने का बख्शद करी इलाही बहुरमता नबील करीम बेबख्शाए बरमन के हस्ती रही इलाही बहुरमता अबू बकर मरादे खलासी जे रंजो अलम इलाही बहुरमता अमीर उमर दिलम राज चाहे गुना कुन बदर
इलाही बहरमत उस्मान शाह बरादर क़ियामत मकुन रूसिया इलाही बहरमत अली शेर जान बफज़ले खुदम तेज दो ज़ख़मा इलाही बहरमत हुसैन हसन बईमा कुनी आके बदकारिमन इलाही बहरमत सहाबे रसूल दुआ हमद दरे गहत कुन कबूल अगर दावत अमरत कुनी वर कबूल मनोदस्त दामन आले रसूल काल अल्लाह तबारक व तआला फी अज़मत शाह करीम रऊफ रहीम मक़बूल अमरा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदन सलातन तुनज्जीना बिहा मिन जमील अहवाल वल आफात व तक़ीना बिहा जमील हाजात व तहरना बिहा मिन जमील सय्यात वतरफ़ना बिहा इंदका अला दरजात वतबल्लिगना बिहा अक़सल ग़ायात मिन जमील खैरात फिल हयात व बाद मौत इन्नका अला कुल्लि